जेल में आज़ाद थींदे टिकटॉकर संदल खटक कानूनी जंग शुरू करे छॾी आहे ऐं अॼु प्रेस कॉन्फ्रेंस में हरीम शाह जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियाई। संदल खटक पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त मोहतरमा मीडिया ते अलॻि ॻाल्हि करे थी ऐं अदालत में जेको केस हले थो उहो अलॻि आहे। संदल खटक चयो त हरीम शाह मूं ते इल्ज़ाम लॻाया त मां संदसि गैर इख़लाक़ी वीडियोज़ वायरल कयूं आहिनि। मां इन ॻाल्हि खे वाज़े करियां थी त इन्हनि इल्ज़ामनि में का बि सचाई न आहे। हुन चयो त मुंहिंजी का पुठ भराई हुजे हा त मां 2 ॾींहं जेल में छो गुज़ारियां हा। अदालत मूंखे ज़मानत ते आज़ाद कयो आहे। मुंहिंजा सियासत या कंहिं सियासी अॻुवान सां के लाॻापा न आहिनि। हुन चयो त हरीम शाह चवे थी त संदल खटक मुआफ़ी घुरी आहे पर अहिड़ो कुझु बि न आहे। असांजी दोस्ती ड्रिघो वक़्तु अॻु ई ख़तम थी चुकी हुई। जॾहिं असां दुबई में हुआसीं तॾहिं इशू हुआ। जॾहिं बि ही कंहिंजी वीडियो लीक कंदी हुई त मुंहिंजो नालो ईंदो हो। यादि रहे त टिकटॉकर हरीम शाह साथी टिकटॉकर संदल खटक ते गैर इख़लाक़ी वीडियोज़ इंटरनेट ते वायरल करण जो इल्ज़ाम लॻायो हो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk